नसीराबाद शहर में बिजली अतरादु लोड शेडिंग खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सुजाग शहरी इतिहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त सख़्त गर्मी में बिजली न हुअण सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। आगाह कयूं पिया तव्हांखे नसीराबाद शहर में बिजली जे अतरादु लोड शेडिंग खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सुजाग शहरी इतिहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त सख़्त गर्मी में बिजली न हुअण सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया नसीराबाद शहर में बिजली जे अतरादु लोड शेडिंग खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सुजाग शहरी इतिहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त सख़्त गर्मी में बिजली न हुअण सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया नसीराबाद शहर में बिजली जे अतरादु लोड शेडिंग खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सुजाग शहरी इतिहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त सख़्त गर्मी में बिजली न हुअण सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नसीराबाद शहर में बिजली जी अतरादु लोड शेडिंग खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सुजाग शहरी इतिहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त सख़्त गर्मी में बिजली न हुअण सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अला बख्श कुरैशी लाइन ते मौजूदु आहे। अला बख्श, बिजली अतरादु लोड शेडिंग खिलाफ शहरियुनि एहतजाज कयो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही सुजाग शहरी इतिहाद जे तरफ़ां अॼु 9 ॾींहं ते सख़्त एहतजाज कयो वियो आहे ऐं नूनारी पाड़े खां एहतजाजी मुज़ाहिरो थियो आहे जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो आहे। हल्का प्रेस क्लब अॻियां पहुतो आहे जिते रबर छो ओडाणो मोहम्मद रफ़ी लगारी आसिफ पाठियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हीउ एहतजाज थियो आहे ऐं हुननि जो चवणु आहे त नसीराबाद शहर खे मुसलसल सेटको इंतज़ामिया नज़रअंदाज़ करे थी, जॾहिं त असीं माहवार लखे रुपयनि जा बिल बि जमा करायूं था ऐं 20 कलाक रोज़ानी लोड शेडिंग मामूल बणायो वियो आहे ऐं शहर खे 2 फीडरनि में बिना कंहिं सबब जे विरहायो वियो आहे। फीडर तॾहिं वधाया वेंदा आहिनि जॾहिं शहर जी का पॉपुलेशन वधीक हुजे, के इलाइक़ा वधीक हुजनि, के इंडस्ट्रियल ज़ोन हुजनि। हिते अहिड़ी का बि शइ कोन्हे का, नंढड़ो शहर आहे, 50,000 आबादीअ ते मुश्तमिल आहे, पर हुते 2 फीडर करे हिकिड़े फीडर खे 20 कलाक बंदि कयो वञे थो ऐं ॿिए फीडर खे 6 खां 7 कलाक बंदि कयो वञे थो, जेको तबक़ाती निज़ाम जोड़ियो वियो आहे जंहिंजी का ज़रूरत बि न हुई। ऐं हिननि जो मुतालबो आहे त बिना देर इज़ाफ़ी लोड शेडिंग जेका अणएलानियल आहे, गैर क़ानूनी आहे, शेड्यूल लोड शेडिंग खां बग़ैर कई थी वञे, उहा बंदि कई वञे ऐं शहरनि ॾांहुं सार्फ़िन ॾांहुं जेके ॻरा बिल मोकिलिया अथनि उहे बि बंदि कया वञनि। ऐं हिननि मुतालबो कयो आहे त जेसीं ताईं मौजूदा सेटको इंतज़ामिया खे हटाए के ईमानदार ऐं सुठा ऑफिसर मुक़ररु न कया वेंदा जेके शहरनि जे मसइलनि खे हल कनि, तेसीं ताईं असांजी जिदोजहद जारी रहंदी। जी ठीकु आहे। अला बख्श, महिरबानी मां तफ़सील ॾिना।